لَهُ لَحَافِظُونَ. وعن عائشة الصديقة رضي الله تعالى عنها قالت قال رسول الله صلى الله عليه وسلم قراءة القرآن في الصلاة خير من قراءة القرآن في غير الصلاة، وقراءة القرآن في غير الصلاة خير من التسبيح، والتسبيح خير من الصدقة، والصدقة خير من الصوم، والصوم هل جزاؤه إلا الجنة. صدق الله وصدق رسوله النبي الأمي الكريم، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. या इलाही तू हमें आमिले कुरान कर दे, फिर नए सिरे से मुसलमान को मुसलमान कर दे। वो नबी जिसे सरताजे रसूल कहते हैं, उसकी उम्मत को जरा ताबे कुरान कर दे। दिल जी मोहब्बत सां आवाज़ बुलंद सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत जे मथा मोहब्बत में दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। जेके दोस्त कुछ परे वेठा आयो उन्हनि जी खिदमत में गुज़ारिश आहे कुछ वेझा थी अचो, सवला थी अचो। जज़ाकल्लाह। अॼु मूंखे हिन अहमदाबाद शहर में हिन अज़ीम शान दीनी इदारे में हिन क़ुरान जी महफ़िल में आयल हिननि बुज़ुर्गनि जे चेहरनि में मूंखे क़ुरान जी मोहब्बत नज़र अची वई। सुभान अल्लाह। जेके जागी रहा उहे मोहब्बत में चो सुभान अल्लाह। दिस्तारे फजीलत कॉन्फ्रेंस जे मौके ते तवां असां पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां हिन बाबरकत प्रोग्राम में गॾु थिया आहियूं। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ है तो अल्लाह से इंशाअल्लाह तवां असांजी हाज़िरी के पंहिंजी बारगाह में क़बूल मंजूर फरमाए। उन खां पोइ अल्लाह से जेको कुझु मूंखां चवराए उनखे तवां असां सभिनी जे लाइ आख़िरत में निजात जो ज़रियो बनाए। अॼु हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त अहिड़ी गर्मी में ऐं एॾे वॾे अंदाज़ में हिन प्रोग्राम में हिन इलाके जे बुज़ुर्गनि नौजवाननि हिन अबाबीलनि जो गॾु थियणु इहो ॿुधाए रहियो आहे त खानपुर वारनि खे अहमदाबाद वारनि खे अल्लाह जे क़ुरान सां मोहब्बत आहे। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हां असांखे पंहिंजी मोहब्बत में पंहिंजे महबूब जी मोहब्बत में क़ुरान पाक जी मोहब्बत में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तो मुझा भाइरों दोस्तों जय पाक कलाम जी मोहब्बत में तवां असां हिते गॾु थिया आहियूं। इहो किताब को मामूली किताब न आहे, ये अल्लाह जो वो अजीम शान किताब है जै किताब सां खुद अल्लाह जी ज़ात के मोहब्बत
अल्लाह जे रसूल के मोहब्बत, सहाबा के मोहब्बत, अहल बैत सगूरन के मोहब्बत, औलिया के मोहब्बत, उलमा ऐं सुलहा के मोहब्बत। मूंखे चवण जो त रब रहमान जे रहमत वारे फरिश्तन के भी हिन किताब सां मोहब्बत आहे। अल्लाह से चल तव्हां असां सभिनी खे क़ुरान पाक जी मोहब्बत में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। त मुंहिंजा भाइरो ऐं दोस्तो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस क़ाइम हुई। सहाबा जी जुर्मुट में साईं जन मौजूद आहिनि। पैगंबर साईं जन जो सहाबी कारी उबई इब्न काब सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। इमामुल क़ुर्रा आहे, सुहिणे आवाज़ जो मालिक आहे, उहो बि उन मजलिस में मौजूद आहे। साईं जन फरमाईंदा, कारी साहब अॼु मां मोहम्मद खे सूरत बय्यिना जी तिलावत करे ॿुधा। उन कारी साहब जे अखियुनि में पानी थो अची वञे। अल्लाह जा रसूल, मूंखे कहिड़ी ताक़त ऐं हिम्मत जो अवां जे साम्हूं क़ुरान पढ़ी सघां। ही क़ुरान त अवां जे मथां नाज़िल थियो आहे। मूंखे कहिड़ी जुरत ऐं ताक़त जो तव्हां जे साम्हूं क़ुरान पढ़ी सघां। साईं जन फरमान लगा, कारी साहब तू अॼु क़ुरान जी तिलावत खे जारी रख, छो त अॼु मां मोहम्मद खे हुकुम थियो आहे त तुंहिंजी ज़ुबान मां अल्लाह जे कलाम जी तिलावत। कारी साहब साईं जन जी सोबत याफ्ता हो, मजलिस याफ्ता हो। समझियो त साईं जन के अल्लाह जी ज़ात खां सवा ॿियो केरु हुकुम न कंदो। यकदम अर्ज करण लॻो, अल्लाह समाई या रसूल अल्लाह, अल्लाह समाई या रसूल अल्लाह। ए अल्लाह जा रसूल, छा अल्लाह साईं मुंहिंजो नालो खणी करे अव्हां खे चयो आहे त कारी उबई इब्न काब जी ज़ुबान मां अल्लाह जे कलाम जी तिलावत ॿुधी अचो। साईं जन फरमायो, नाम अल्लाह समाक, हा हा अल्लाह साईं मूंखे तुंहिंजो नालो खणी करे चयो आहे त कारी उबई इब्न काब जी ज़ुबान मां अल्लाह जे कलाम जी तिलावत। त हिन किताब सां अल्लाह जी ज़ात खे बि मोहब्बत। अल्लाह से चल तव्हां असांखे क़ुरान जे इश्क में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह जे रसूल खे क़ुरान सां इश्क आहे। अम्मा आशा फरमाए थी, साईं जन खे क़ुरान सां इश्क। उहा अम्मा जंहिंखे साईं जन करे तय्यबा सॼो आहे, करे ताहिरा सॼो आहे, करे हुमेरा सॼो आहे, करे सिद्दीक़ कायनात सॼो आहे। उहा अम्मा आशा जंहिंजे बिस्तर ते जिब्राइल अमीन क़ुरान जूं आयतूं खणी करे ईंदो, जंहिंजे हुजरे जे लाइ मुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां बैन बैती व मिंबरी व हुजरती रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। उहा अम्मा फरमाए थी, जंहिंजे हुजरे में अल्लाह जा रसूल आरामी आहिनि, जंहिंजे हुजरे जे मथां अॼु बि 70,000 मलाइक दुरूद पढ़ी रहिया आहिनि। उहा अम्मा फरमाए थी, साईं जन के क़ुरान सां इश्क करे साईं जन ॾींहं जो क़ुरान जी तिलावत करनि था, करे सहाबा जे मजलिस में क़ुरान जी तिलावत करनि था, करे साईं जन मुंहिंजे हुजरे में बीह करे इशा जी नमाज़ खां पोइ मुसल्ले ते बीह करे 2 रकातुनि जी नियत करे अल्लाह जे क़ुरान जी तिलावत। पर साईं जन जॾहिं क़ुरान जी तिलावत कंदा हुआ, एड़े ज़ौक़ ऐं मोहब्बत में साईं जन जी क़ुरान जी तिलावत हूंदी हुई। हेरो क़ुरान जी तिलावत जारी थी वेंदी हुई, हेरो साईं जन जे अखियुनि मां लुड़क मुबारक जारी थी वेंदा हुआ। मोतीअ जे दाननि वांगुरु साईं जन जे अखियुनि मुबारकनि मां ॻोड़ा निकिरी करे मुसल्ले ते किरंदा हुआ। मुसल्लो ईअं आलो थी वेंदो हो, जॾहिं साईं जन दुआ खां फारिग थींदा हुआ, मां मुसल्लो खणंदी हुयमि, ईअं महसूस थींदो ॼण त पाणी जा जग खणी करे मुसल्ले ते हारिया विया। ये कुरान सां जॾहिं इश्क ऐं मोहब्बत में माण्हू क़ुरान पढ़ंदो आहे, तॾहिं दिलि नरम थी वेंदी आहे। अल्लाह सम्झे तव्हां असांखे क़ुरान जो इश्क नसीब फरमाए। हा, क़ुरान जी तिलावत जो अल्लाह से शौक़ नसीब फरमाए। हज़रत सिद्दीक़ अकबर सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं क़ुरान जी तिलावत कंदा हुआ, जिस्म पसीनो पसीनो थी वेंदो हो, अखियुनि में लुड़क जारी थी वेंदा हुआ। पर सिद्दीक़ अकबर जे ज़ुबान मां जेको माण्हू क़ुरान ॿुधंदो हो, उन ॿुधण वारनि जा लिंग कांडार थी वेंदा। रस्तनि ते बीह करे, घिटियुनि में बीह करे सिद्दीक़ अकबर जे ज़ुबान मां क़ुरान जी तिलावत ॿुधंदा। सिद्दीक़ अकबर बाज़ार में वेही, पंहिंजे दुकान में वेही करे जॾहिं क़ुरान पाक जी तिलावत शुरू कई आहे, रोड ऐं रस्ता भरिजी विया आहिनि। सभु सिद्दीक़ अकबर जे ज़ुबान मां क़ुरान जी तिलावत ॿुधी रहिया आहिनि। सिर्फ़ 13 माण्हू अहिड़ा आहिनि जेके सिद्दीक़ अकबर जे ज़ुबान मां क़ुरान पाक ॿुधी करे मोहम्मद जे इस्लाम खे क़बूल।
काफरन जो वफद साईं जी खिदमत में आयो ए मोहम्मद इन पंजे परवाने इन मस्ताने सिद्दीक अकबर के समझा सही साईं फरमाओ छा गाल आए चे सही ये एलो कुरान तो पढ़े जने सिद्दीक ज़ौक़ ऐं शौक़ में कुरान जी तिलावत कंदो आए असा जे घरन में मायू मानी पचान छडे दींदियो आइन व्यापारी व्यापार छडे दींदा आइन ताजिर तिजारत के छडे करे जिटन में भी करे मजदूर मजदूरी छडे करे जिटन में भी करे सिद्दीक अकबर जे जुबान मा कुरान जी तिलावत बुधंदा आइन जने सिद्दीक इश्क ऐं मोहब्बत में कुरान जी तिलावत कंदो आए पान भी रोंदो आ त बुधण वारन के भी रोवारे छे ये कुरान सा इश्क अल्लाह ने तवा सा के कुरान जो इश्क नसीब फरमाए कुरान पाक जी तिलावत जो शौक नसीब फरमाए साहबा कुरान जा आशिक साईं जी खिदमत में एकड़ो साहबी सगोरो आयो फजर जी नमाज दे जी साईं जी उनके चेहरे ते नजर पई साईं फरमाया या अब्दुल्ला ये अल्लाह जा बाना और ते सुरिया तू जी अचण का आगे में मुखे जिब्राइल बुधायो तुजो सॼो हवाल त अज तू तहज्जुद जे अंदर कुरान पाक जी तिलावत कंदे कंदे एतरो रुनो आई जो तू रब रहमान जे रहमत वारे फरिश्तन के बिरवारे छे इश्क मोहब्बत में कुरान पाक जी तिलावत थी तेरे दिलियूं नरम थी अज असां जो दिलियूं पत्थर लगी पयूं आइन हां कुरान पाक जी तिलावत जो शौक निकरियो घरन में तिलावत हली वई ओताकन में कुरान जी तिलावत हली वई मजलिस में कुरान जी तिलावत हली वई अगे फजर जी नमाज का पो रस्तन में गुजर थींदो घिटन में गुजर थींदो हर घर में कुरान जी तिलावत जो आवाज इंदो अज फजर जी नमाज का पो जने शहरन में आए बाराड़े में वनो दा प्या रस्तन में गुजर थियो तो कुरान जी तिलावत जे बजा सुबह साई गानन जो आवाज अल्लाह कुरान जो शौक नसीब फरमाए साज़ जे मथो अल्लाह जी लानत वसंदिया कुरान पाक पढ़न जे करे अल्लाह जी रहमत वसंदिया आज मानू चौंदा बाबा साज़ छो ताला गानो छो ताला जैसे मौसीकी भी रूह जी ग़िज़ा है मोमिन जे रूह जी ग़िज़ा अल्लाह जो कुरान है मोमिन जने कुरान पाक पढ़ंदो आ उनजी दिल ठरी पवंदी आ उनजो हां ठरी पवंदो अल्लाह से असा के मोमिनन वाली सिफत नसीब फरमाए कुरान पाक जी तिलावत जो अल्लाह शौक नसीब फरमाए साहबा किराम जे अंदर कुरान पाक जी तिलावत जो शौक हजरत फारूक आजम रजी अल्लाह ताला अन्हु अब्दुल्ला बिन शदाद फरमाइंदा फजर जी नमाज हजरत फारूक आजम रजी अल्लाह ताला अन्हु जे पुठियां पढ़ी रहियो मां आखिरी सफन में मौजूद हूं हजरत फारूक आजम फजर जी नमाज में सूरत यूसुफ जी तिलावत कर रहा तिलावत कंदे कंदे जरे इन आये सगोरी ते पोता हैं इन्नमा अशकू बसी व हुज़ुनी इल्लाह उन वक्त जुड करा दई करे रोई पाइन उमर साईं जे रोण जो आवाज आखिरी सफन में मां पंजी करन कुरान पाक जी तिलावत सा मोहब्बत कुरान पाक सा मोहब्बत वाह फारूक आजम तुझी अजमत ता कुर्बान वना आए त अल्लाह जो कुरान बुधंदे आए वरी दुनिया छडे दो पे मुसल्लो हुजूर जो जुबान ते अल्लाह जो कुरान जारी है पंजी भेण फातिमा बिनते खत्ताब जी जुबान मा हजरत फारूक आजम से कुरान बुधो है ये खबर पई आए ए उमर तू जे कुरान जी मुखालफत करेंदो पयो वो कुरान तुझे आज घर में हली रहियो उमर साईं जरे पंजे घर जे तरफ आयो है पंजी भेण जे दरवाजे ते आयो है अंदरो कुरान जी तिलावत जो आवाज बुधो थे उलमा इकराम फरमा रहे हैं कुरान पाक जी तिलावत जे आवाज बुधण साईं उमर साईं जे सीने मा कुफर ऐं शिरक जूं भितियूं टुटी पयूं आहिनि पर जिद जी बुनियाद ते हिकड़ो इनाद जी बुनियाद ते पंहिंजी भेण जी पिटाई शुरू करे थो मार शुरू करे थो उन जे जिस्म खून सां लहूला थी चुको आहे उहा भेण ते अदा उमर जंहिं खत्ताब जो तूं पुट आहीं तंहिं खत्ताब जी मां बि न्याणी आहियां तूं कुफर जो शेर आहीं मां मोहम्मद जे इस्लाम जी शेर आहियां मुंहिंजे जिस्म जा तूं टुकड़ा टुकड़ा करे सघंदो पर मुंहिंजे रगुन मां क़ुरान जी खुशबू खे ख़त्म नथो करे उमर साईं हैरान जेका आदि मुंहिंजे अचनि ते मुंहिंजो इस्तक़बाल कंदी पंहिंजी चादर सां मुंहिंजे जिस्म तां मिट्टी साफ़ कंदी मुंहिंजे लाइ चादरूं विछंदी अज वरी मुझे सामो गालान ते मजबूर थी पई आए पुछा तो करे दी यो कुरान आए केड़ो जंजे करे तू मुझे सामो गालान ते मजबूर थी पई आए मुखे उन जी तिलावत ते बुधा वो कुरान पढ़ी ते बुधा
वो कुरान आए केड़ो फरमाए थी ला यमस्सुहु इल्लल मुतहरून अदा ही कुरान पाक आए तो जो जिस्म पलीत आए इन जे करे साफ ऐं शफाफ थी करे तो अल्लाह जो कुरान जरे उमर साईं गुस्ल करे आयो आहे साफ ऐं शफाफ थी करे आयो आहे भेण जे साम्हूं गोरा बनी करे वेठो आहे भेण अल्लाह जे कुरान जी तिलावत शुरू कई आहे सूरत ताहा जी तिलावत शुरू कई आहे अञा 2-3 आयतूं मस पढ़ियूं अथई उमर साईं जे जिस्म मां पसीनो वही रहियो आहे अखियुनि मां लुड़क वही रहिया आहिनि अदी इन आवाज के बंद कर इन आवाज में अजीब तासीर है मता मुझो सीनो कुफ्र जी हालत में फाटी पे मता मा कुफ्र जी हालत में मरी वना मुके जल्दी कर मोहम्मद जी खिदमत में करे कलमो पढ़ाए कर मुके मोहम्मद जो गुलाम उमर साईं जरे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में अची रहियो आहे साईंजन के खबर पई आहे त उमर अची रहियो आहे साईंजन बी करे उमर जो इस्तकबाल करे वाह उमर तू तो वडो खुश नसीब आ अज वो मोहम्मद तुझो बी करे इस्तकबाल कर रहियो आहे मेरा जवाब रात 1.25 लाख नबी बी करे जे मोहम्मद जो इस्तकबाल कर रहा अज वो मोहम्मद बी करे उमर जो इस्तकबाल करे हां ये सजी कुरान जी बरकत अल्लाह ने तवा सा के कुरान पाक जी बरकत नसीब फरमाए कुरान पाक जी तिलावत जी तौफीक नसीब फरमाए जने साईं जी खिदमत में आवा कलमो पढ़ियो तई उन वक्त साईं जोर से अल्लाह अकबर जी आवाज के बुलंद कियो आहे एडो जोर से साईं अल्लाह अकबर जी आवाज के बुलंद कियो आहे जो वन जे पन पन मा जबलन जे जरे जरे मा सहाबा करम फरमाइंदा अल्लाह अकबर जो आवाज असा के गूंजंदे महसूस थी सब सहाबा खुशी मना रहे हैं 40 या 41 साहबा मुसलमान जान सबिन जा चेहरा आज खुशी में चमकी रहा है उमर जे इस्लाम ते आसमान में जिब्राइल लई आयो आहे उन जो भी चेहरो खुशी में चमकी रहो आहे साजन पुछादा करन जिब्राइल छाजे कर तू आज खुश नजर अची रहो आहे तू जो चेहरो आज छाजे करे चमकी रहो आहे जिब्राइल अमीन फरमाए तो ए अल्लाह जा रसूल मां तवा के खुशखबरी बुधाण आयो आहियां जी उमर जे इस्लाम जे करे धरती ते मोहम्मद जा सहाबा खुशी मना रहे हैं इन अल समाए नस्तबशिरु बि इस्लाम उमर ती आसमान ते रब रहमान जे रहमत वाला फरिश्ता भी उमर जे इस्लाम जे करे खुशी मनाए अल्लाह ने तवा सा कुरान पाक जी तिलावत जो शौक नसीब हां कुरान पाक कसरत पढ़ने की तौफीक नसीब फरमाए अल्लाह से वडो उमर साईं के अची करे मकाम अता फरमाओ जेकॾहिं को मशहूर दे तो कुरान जी आयत थी बणजी वञे 27 जो अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैहि लिखियो 27 आयतूं उमर साईं जे मुवाफिकात में अची करे कुरान पाक में नाज़िल मुवाफिकात उमर बैतुल्लाह साईं सां तवाफ करे तो मकाम इब्राहिम ते पहुता साईं फरमाओ ही मकाम इब्राहिम है इब्राहिम अलैहिस्सलाम इते बी करे काबतुल्लाह जी तामीर की उमर साईं जी दिल में ख्याल आयो त जेकर इते बरकत नफिल पढ़जन साईं फरमाओ पंजी मर्जी सा मां हुकुम नथो करे सघां हेडो उमर साईं जे दिल जो ख्याल थियो आहे इते बरकत नफिल पढ़जन अल्लाह से कुरान पाक जे आयत मोकली है वतखिजु मिन मकाम इब्राहिम मुसल्ला जरे मानु तवाफ को फारग थी इन जगह ते पहुंचे त बरकत अची करे नफिल ये उमर साईं जो वडो मकाम है अम्मा आशा ते मुनाफिकन तोहमत आई है अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान आइन साईं साहबा का मशहूर दाटिन मुके मुंजी आशा दे बारे में मशहूर अम्मा आशा का मामूली इंसान तो थोड़े मामूली औरत थोड़ी है पूरो अद्दीन अबू हुरैरा साईं फरमाए तो अद्दीन साहबा दे वास्ते सा उम्मत ताईं पहुतो आहे पूरो अद्दीन अम्मा आशा दे वास्ते सा उम्मत ताईं कुरान जी हाफिजा अम्मा आशा कुरान जी आलिमा अम्मा आशा है हजरत अमीर मुआविया रजी अल्लाह ताला ने एकड़े शख्स का पूछा कई त रूए जमीन ते वडे बड़ो आलिम केरा जैसे रूए जमीन ते वडे बड़ो आलिम तू आई कन का उठी करे चमाटे जे तू मुझे तख्त जी खुशामद तो करे सच बुधा त रूए जमीन ते वडे बड़ो आलिम केरा है चे जे करे मुको हकीकत ता पूछा कयो मुझे अंदर है विजदान का पूछा दा कयो रूए जमीन ते जे करे को वडे में वालो आलिम ता के दिसनो आ त अम्मा आशा है साहबा इकराम के मसले में मुंजी पौंदा हुआ
तो अम्मा आशा जो दरवाज़ो खटकंदा अब्दुल्ला बिन ज़ुबैर अम्मा आशा जो भाणे जो आहे फरमाए तो मूंखे हिकिड़े शरई मसले में परेशानी थी मां पंहिंजे ख़ाला जे घर आयुमि पंहिंजे मासी जे घर आयुमि मूंखे पर्दो हुयो कोन मां चयुमि अम्मा आशा खां पंहिंजी मासी खां शरई मसलो अची करे पुछा कयां ॾिसां त ॿ रकातूं नफ़िल जी नियत कयूं बीठी आहे ज़ुबान ते अल्लाह जे क़ुर जी तिलावत जारी आहे चे काफ़ी देर इंतज़ार कयूं हलियो वियुमि कुछ देर खां पोइ ॾिसां त रुकू में आए तमाम रुकू ड्रिगो कई हले कुछ देर का हम दिसा सदे में आए तमाम सजो ड्रिगो थियो हले हाने दिसा त रात जो आखिरी वगड़ो आए हाने दिसा त अम्मा आशा छा कर रही आए दिसा त बई हथड़ा रब जे सामो फैला पिया आहिन अखिन में लुड़क जारी आहिन जुबान यो मंजर दिसी कर हुजूर वारो मुके जमानो याद अचियो करे रात जो आखिरी वगड़ो हुंदो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथड़ा फैलाए करे उम्मत जे ला दुआ घुरंदा अल्लाह मुझे गुनाहगार उम्मत जी पारत थई मुझी गुनाहगार उम्मत जी पारत थई अज अम्मा आशा जा बई हथड़ा रब साईं जे सामो फैला पिया आहिन जुबान ते अल्फाज आहिन अखिन में लुड़क जारी आहिन अल्लाह हुजूर जे गुनाहगार उम्मत जी पारत थई हुजूर जे गुनाहगार उम्मत जी पारत कुरान पाक पढ़े दे रातों गुजारते करे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसल्ले ते वेही करे कुरान पाक जी तिलावत कंदा हुआ अखिन में लुड़क जारी थींदा अज अम्मा आशा जी भी कैफियत ई आहे मुसल्ले ते कुरान जी तिलावत थी करे अखिन में लुड़क जारी आहे जिक्र के अल्लाह वारे चवा तू है खातून जन्नत की माँ आशा कोई दुनिया में तुझसा नहीं आशा तेरी पाकीज़गी और ततहीर का है गवाह खालिके दो जहां आशा सूरह नूर में है जिसका तज़किरा है उसी नूर की कहकशां आशा कितना आका और सिद्दीक में प्यार था कितना आका और सिद्दीक में प्यार था है उसी प्यार की दास्तां आशा और रब ने कुरान में बताया हमें और रब ने कुरान में बताया हमें कि हम सभी मोमिनों की है माँ आशा अल्लाह से असां जी भी अमरन न्याणन के कुरान पाक जी तिलावत जो शौक नसीब कर उन अम्मा आशा ते मुनाफिकन तोहमत आया साईं साहबा इकराम का मशहूर दाटिन मुके मुजी आशा दे बारे में मशहूर कदियो को साहबी केरो मशहूर दे तो को केरो मशहूर दे तो एकड़े साहबी सगोरे फरमाओ साईं तवा एडो औरतुन दिला परेशान छो आयो आशा दिला तवा परेशान छो आयो अमा दिला औरतुं घणियो आइन साईं जे मशहूर दे तवज्जो न थारिन साईं फरमांदा उमर मुके तू मुजी आशा दे बारे में मशहूर दे हज़रत उमर साईं उठी बीठान ए अल्लाह जा रसूल आयशा सा निकाह तवा जो पंजी मर्जी से थियो या अल्लाह जी मर्जी से थियो है साईं फरमाओ आयशा सा निकाह मुजो अल्लाह जी मर्जी से थियो है फरमाए जो को अल्लाह तवा जे जिस्म जे मथा मक्ख के बर्दाश्त न तो कर सके अवा जे बिस्तरे ते मक्ख के बर्दाश्त न तो कर सके ओ अल्लाह अवा जे बिस्तरे ते गलत औरत के किए बर्दाश्त कंदो ए अल्लाह जा रसूल जी अवा जो जिस्म पाक है जी अवा जो बिस्तरो पाक है ती अवा जी आशा भी पाक अल्लाह से अहल बैत से मोहब्बत नसीब फरमाए अहल बैत जी गुलामी जी तौफीक नसीब फरमाए जरे तो मत लगिया हिरो उमर साईं फरमाए तो पयो अल्लाह जा रसूल जी तवा जो जिस्म पाक ती तवा जो बिस्तरो पाक ती तवा जी आशा भी पाक है साईं फरमाइंदा जज़ाकल्लाहु इब्न खत्ताब जज़ाकल्लाहु इब्न खत्ताब ए इब्न खत्ताब ए उमर बिन खत्ताब अरे तू मां मोहम्मद जी परेशानी के खत्म कर छडियो है एडो अम्मा आशा जे शान में 17 आयतूं कुरान पाक में नाज़िल थियूं अल्लाह से फरमाए दो सुभानका हाज़ा बोतान अज़ीम ए मोहम्मद तू भी पाक आ तुजी आशा भी पाक ये बोतान गलत अल्लाह ने तवा सा के कुरान पाक जी तिलावत जो शौक नसीब फरमाए आमाल साले जो शौक नसीब फरमाए उमर साईं मशहूर दो कुरान पाक जी आयत बन जी जिक्र के अल्लाह वार चवा मर्दे जलाल मर्दे हुनर भेजना पड़ा ऊंचे बदन पे ऊंचा ही सर भेजना पड़ा सबसे बड़े नबी की हिफाजत के वास्ते फौलाद से भी सख्त बशर भेजना पड़ा और जब बढ़ने लगा था जोर जहालत की फौज का रुए जमी पे रब को उमर भेजना पड़ा केर उमर जो उठे तो जीस का उन्वान बने हिजरत करे तो जुर्रत का ऐलान बने मिंबर पर बोले तो हक का ऐलान बने तोले तो मीजान बने बोले तो रब का कुरान बने उमर गालाइंदो उमर मशहूर रिंदो अल्लाह पाक जो कुरान बंजी करे
अल्लाह ने तव्हां असांखे क़ुरान पाक जो इश्क नसीब फरमाए, क़ुरान पाक जी मोहब्बत। हे किताब को मामूली किताब थोड़ी। इमाम आसिम क़ुराए सभा में वॾो कारी मस्जिद नबी मक़सद कर क़ुरान पाक जी तिलावत कंदो। एक दफ़े जी मस्जिद में दाखिल थियो, सॼी मस्जिद खुशबू सां मुअत्तर थी वई। माण्हू फिरी आया, चए इमाम आसिम अॼु कहिड़े क़िस्म जे अलाची फोटा खाई आयो आहीं या कहिड़े क़िस्म जी खुशबू हणी आयो आहीं? सॼी मस्जिद खुशबू सां तुंहिंजे अचण जे करे मुअत्तर थी आहे। तूं ॻाल्हाए थो त सॼी मस्जिद में खुशबू जा हुबकार था मची वञनि। कहिड़े क़िस्म जा तूं अलाची खाई आयो आहीं या कहिड़े क़िस्म जी तूं खुशबू हणी आयो आहीं? अखियुनि में पाणी अची वियो। अल्लाह जा वानो, तव्हां इशा जी निमाज़ खां पोइ हिते मस्जिद नबी में इशा जी निमाज़ खां पोइ माण्हू घरनि ॾे हलिया वेंदा आहिनि। मां मस्जिद में वेही करे सॼी राति अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदो आहियां। हिकु दफ़े क़ुरान पाक जी मां तिलावत करे रहियो हुउमि, मुंहिंजी अखि लॻी वई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मूंखे ख्वाब में ज़ियारत थी आहे। हेॾो अखि लॻी आहे, हेॾो साईंजन जी ज़ियारत थी आहे। साईंजन फरमाइनि था, ए आसमा औरतो थी आहे, जंहिं चपड़नि सां, जंहिं ज़ुबान सां क़ुरान पाक जी तिलावत कंदो आहीं, इहे चपड़ा औरते कर त मां मोहम्मद इन्हनि चपनि ते जुमी ॾियां। जीअं साईंजन ख्वाब में मुंहिंजे चपनि खे पंहिंजा चपड़ा मुबारक रखिया आहिनि, चुमी ॾिनी आहे, तीअं मुंहिंजे उन वक़्त खां वठी मुंहिंजे वात में खुशबू जारी थी आहे। मां ॻाल्हायां थो पियो त खुशबू थी निकिरे, मां क़ुरान थो पढ़ां त मुंहिंजे चपनि मां खुशबू। दुनिया जी का खुशबू न आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चपनि मुबारकनि जी खुशबू। अल्लाह ने तव्हां असांखे क़ुरान पाक जी तिलावत जो शौक़ नसीब फरमाए। हज़रत उस्मान साईं 40 साल मुसलसल इशा जी नमाज खां 2 रकातुनि में बीह करे सॼी राति बीह करे क़ुरान पाक जो ख़त्म। साहबा खे क़ुरान सां इश्क, वरी औलिया इकराम जी ज़िंदगी में नज़र कयो त क़ुरान जो इश्क भरियल नज़र ईंदो, क़ुरान पाक जी तिलावत जो शौक़ भरियल नज़र ईंदो। पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी, महबूब सुबानी सब जो रहमतुल्लाह अलैह, हां क़ुरान जो आशिक। इशा जी नमाज का पोइ रोज़ानो 15 सिपारा पढ़ी करे पोइ सुम्हंदी 2 रकात। अॼु असां पीरान पीर साईंजन जे नाले ते यारी करे खीर जा मटका त चट करे छॾियूं था, पर क़ुरान जी वेझा न। अल्लाह क़ुरान जी वेझे थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। हां, सालियन माण्हुनि जी वेझे थियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, क़ुरान पाक जो इश्क नसीब फरमाए। बीबी राबिया बसीर रहमतुल्लाह अलैहा सालिया औरत, उहा भी रोज़ानो 2 रकातुनि में इशा जी नमाज का पोइ 15 सिपारा पढ़ी करे औरतुनि खे क़ुरान पाक जो इश्क। अल्लाह ने तव्हां असांजे न्याणियुनि खे क़ुरान पाक जो इश्क नसीब फरमाए, क़ुरान पाक जी तिलावत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ये किताब को मामूली किताब तो रही है। हदीस पाक में जो नाज़रा पढ़ने जी बरकत सां अल्लाह से उन बाने जा सगीरा गुनाह तो माफ़ फरमाए, जो ॾिसी करे क़ुरान पाक जी तिलावत तो करे। इन करे हज़रत साईं बेर शरीफ वारा सब जो रहमतुल्लाह साईंजन हाफ़िज़न सगोरन के चवंदा, तव्हां वेही करे याद क़ुरान जा 5 सिपारा हिके जगह ते पढ़ो था, पर मां तव्हांखे चवां थो त ॾिसी भी क़ुरान जी तिलावत कंदा कयो, छो त ॾिसी पढ़ण जी बरकत सां अल्लाह से सगीरा गुनाह तो माफ़ फरमाए। वरी ॿियो फ़ाइदो इहो आहे त क़ुरान पाक जेको ॾिसी करे पढ़े थो पियो, उन जे नज़र में फ़ाइदो थी वञे थो पियो, उन जे हाफ़िज़े में फ़ाइदो थिए थो पियो। इहो हिकिड़ो ज़ाहिरी फ़ाइदो आहे, उखरी फ़ाइदा अञा मथे आहिनि। अल्लाह क़ुरान पाक जी तिलावत जो शौक़ नसीब फरमाए। जेको याद तो करे उहो हाफ़िज़े क़ुरान तो बणिजी वञे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं हाफ़िज़े क़ुरान जे अबे अमा खे अहिड़ो ख़ूबसूरत ताज पाराईंदो जो सिज ऐं चंड बि उन जी ख़ूबसूरती जे शर्मिंदा हूंदा। माण्हू पुछा कंदा हे केर शख़्स आहिनि जिन खे अल्लाह साईं एॾो ख़ूबसूरत ताज पारायो आहे? आवाज़ ईंदो त हाफ़िज़ जा अबो अमा आहिनि, जे पंहिंजा कमकार सॼा पंहिंजे मथां अची करे कया। हाफ़िज़ पंहिंजे बच्चे खे क़ुरान पाक हिफ़्ज़ करायो। अल्लाह से अॼु उन्हनि खे अहिड़ो एज़ाज़ ॾिनो आहे जो उन्हनि खे ख़ूबसूरत ताज सां जे मथे खे सजायो आहे। अल्लाह से हाफ़िज़ क़ुरान खे फरमाईंदो, जीअं दुनिया में तूं क़ुरान ठाहे ठाहे पढ़ंदे, हाणे तूं क़ुरान पाक ठाहे ठाहे पढ़ंदो वञ, जन्नत जे तबक़नि ते चढ़ंदो वञ। जाते क़ुरान पाक जी आख़िरी आयत हूंदी, मां अल्लाह हुते तुंहिंजे लाइ ख़ूबसूरत महल बणाए। पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पाक पढ़ायो, आलमन ऐं सालिहन सां पंहिंजे बच्चनि जो तालुक़ जोड़ायो।
सालियन सां ताल्लुक सालियन जा ताल्लुक जी बरकत जे करे इंशाअल्लाह वो बानो खाने के कामयाबी मिले। हाणे इलेक्शन अची रही आहे न, हा इलेक्शन अची रही आहे, पोइ वरी माण्हू पासे थींदा आहिनि। सही निमाज़ त साईं जे पढ़ंदा पिया पर वोट न ॾींदा। वोट बि आलमनि खे ॾिजे। जीअं निमाज़ में उन जे मथां एतमाद आहे, तीअं दुनियाई माहौल जे अंदर बि उन आलिम जे मथां एतमाद रखे। हदीस पाक में चए थो जेको दुनिया में जंहिंसां मोहबत कंदो क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। असांजी मोहबत आलिमनि सां आहे, असांजी मोहबत सालियनि सां आहे, असांजी मोहबत हाले जी शरीफ़ वारे बुज़ुर्गनि सां आहे। इंशाअल्लाह ये जमात इंशाअल्लाह साईं हाले जी वारनि सां गॾु थियनि। इन जे करे इन इलेक्शन जे मौके ते जेको असांजो नज़रियो असांजे मुर्शिदनि जो हुजे, असांजे अकाबिरनि जो हुजे, पंहिंजे असां नज़रिए खे पंहिंजे अकाबिरनि जे नज़रिए जे ताबे बणायो। इंशाअल्लाह अल्लाह जी रहमत वसी पवंदी। कुरान जे ताबे बनाओ, शरीयत जे ताबे बनाओ, सालियन जे ताबे बनाओ। ये किताब को मामूली किताब थोड़ो ही मुझे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको कुरान पाक जे मथो अमल वारी जिंदगी गुजारे तो पे वो अल्लाह जो वली तो बन जियो। फरमाए आलुल कुरान हुम आलुल्लाह, ये कुरान वारा अल्लाह जा वली तो। असां वली कंहिंखे चवंदा आहियूं जेके वॾा कंगण पातल हुजनि, सावा नीरा जुबा पातल हुजनि, पंहिंजे जुबनि सां रोडनि खे पे बुआरी ॾे, ते अल्लाह जो वली आहे। न निमाज जे वेझो, न कुरान जे, न शरीयत जे, न इस्लाम जे। मुझे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आलुल कुरान हुम आलुल्लाह, ये कुरान वारा अल्लाह जा वली है। भली उनके जिस्म ते कपड़ो सादो पहरल आहे, अमामो सादो पहरल आहे, चप्पल सादी पहरल आहे, पर कुरान पाक जे करे ही अल्लाह जा वली है। अल्लाह से असा के सालियन सां ताल्लुक नसीब फरमाए। मां मुबारकबाद पेश कर रहे आहियां कारी ज़मीर अहमद साहब ऐं उन जे पूरे रुफ़का के पूरे इलाके वारनि खे जो हिन जंगल में एडो वडो मदरसो कायम करे हिन जंगल के मंगल बनाए छॾियो। अल्हम्दुलिल्लाह ते दिस्तार फज़ल अनकरीब थियण वारी आहे। 5 हाफ़िज़ सगोरा इंतहाई खुशी थी आहे। वरी ये खूबसूरत मस्जिद भी तामीर थी रही आहे। अल्लाह साईं असा के मदारस सां मोहब्बत नसीब फरमाए, कुरान वारनि सां असा के मोहब्बत नसीब फरमाए, मसाजिद सां अल्लाह से मोहब्बत नसीब फरमाए, उलमा ऐं सुलह सां असा के मोहब्बत नसीब फरमाए। असा के अल्लाह से हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो ताबेदार बनाए। हर हाल में, गुफ्तार में, किरदार में, रफ्तार में, लैलो नहार में, जज्बात में, ख्यालात में, वाक़यात में, तासुरात में, ॾींहं रात में, हर बात में अल्लाह से असा के हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो ताबेदार बनाए। असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे जेको हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ताबेदार आहे, वफ़ादार आहे, हुबदार आहे, असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे तुंहिंजो बेड़ो पार आहे। पर जेको ताबेदार न आहे, वफ़ादार न आहे, हुबदार न आहे, उनजो बेड़ो पार न आहे। दुनिया में वरी उनजो केरु ख़ौर न आहे। अल्लाह सुनी तव्हां सां सभिनी खे आमाल साले जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, कुरान पाक सां असांखे सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। मां दुआ तो कयां त अल्लाह सुनी तव्हां असांजे घरनि खे कुरान पाक जी तिलावत सां आबाद फरमाए, तव्हां असांजे सीननि खे कुरान जी मोहब्बत सां आबाद फरमाए, तव्हां असांजे इलाइक़नि खे कुरान पाक जी मोहब्बत सां आबाद फरमाए, तव्हां असांजी ज़ुबाननि खे कुरान पाक जी तिलावत सां आबाद फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।